ॾिठो उन पाण ॾिठो छोकिरी अॻियां बीठी चई हेॾां न चढ़ंदे मां ठीकु आहे मां हेॾो नथो चढ़ां पर इहो हिकिड़ो मिंट मां ड्राइवर खां इहो पुछां त जेको आहे मेरापुर वारी पॉइंट आहे या कंडियार वारी आहे त हुनजो मेरापुर वारी आहे उन खां बाद में मां लही मां वरी चयोमांसि सर मूंखे राणीपुर में लाहिजो भला पोइ मां कंडियार वारी पॉइंट में ईंदुसि उते जीअं मां वियुमि पोइ हिते अचण सां जेको आहे मूंखे सदाम आमिर अची अचण मां मुंहिंजे विच में वरितो मूंखे चई तोखे ख़बर न आहे तोखे कल्ह बि झलियो हिन पॉइंट में न ईंदो कर मां हुनखे इहे लफ़्ज़ चया अदा ॻाल्हि ॿुध जहिड़ी फीस तूं थो भरे जहिड़ी पाण फीस मां थो भरियां हिन सीट ते मुंहिंजो भक आहे तुंहिंजो भक आहे उन खां पोइ बि उहो 3 ॼणा हुया 3 ॼणनि मूंसां विड़िया मां तव्हांखे हिकिड़ी सभ खां पहिरियां ॻाल्हि इहा ॾेखारियां पंहिंजी जेको उहो मूंसां विड़िया कुझु थपाथपी थी हुन मुंहिंजा कपिड़ा बि फाड़िया पोइ हुन खां थपाथपी थिया उन खां बाद में छोकिरी हेठि लही करे उते वरी छोकिरी जेको आहे माना तमामु घणो ग़लति ॻाल्हाए पई ऐं हुन खां बाद में वरी उन खां पोइ इहो पूरी सोशल मीडिया ते हलायो अथई त जेको आहे यानी की मूंसां हिकिड़ी वॾी बदतमीज़ी करे आहे सदर वसाण मूंखे किडनैप करे जेकॾहिं सभ खां पहिरियां मुंहिंजी पॉइंट इहा आहे छोकिरी जी चवे मूंखे मुसलसिल 4 ॾींहं 5 ॾींहं असांखे तंग कंदो थो रहे छा छोकिरी अफेयर में डायरेक्ट स्टूडेंट एडवाइज़र में वई आहे उते एप्लीकेशन लिखियलु आहे हुनजी न आहे लिखियलु जेकॾहिं लिखियलु हुजे इन्वेस्टिगेशन कनि उन खां बाद में जेकॾहिं कल्ह मसइलो थियो आहे त उते बि इहा ॻाल्हि न हली ठीकु आहे उते साईं नियाज़ वासी इहा ॻाल्हि कई अॻियां डोर वारी हुन खां पूरी क़ौम वसाण खे ॻाल्हाए मां उहा बि बर्दाश्त कई को मसइलो न आहे सभ खां पहिरियां मुड़ुसु माण्हू जो कमु इहो न आहे त छोकिरीअ सां ॻाल्हाए न वरी असांजी सिंध जी सकावत आहे त कंहिं छोकिरीअ खे एक्शन खयो वञे हुनजे मथां हथु खयो वञे अॼु ताईं मां छोकिरीअ खे हीअं टच बि न कयो आहे न वरी मां ॻाल्हायो थो पाण इहो सिधो सो कूड़ थी हले ऐं हुन खां बाद में राणीपुर वारी पॉइंट में छोकिरनि जी असांजी पाण में थफाथफी थी आहे सीट तां उते वई आहे ऐं हुन ते मुंहिंजे मथां एंट्री कराई आहे एंट्री खां बाद में रोड ब्लॉक कराई ऐं मुंहिंजे मथां रांदू कई अथई छा छोकिरीअ ॾे कहिड़ो सबूत आहे जो मां हुनखे ब्लैकमेल थो कयां ऐं किडनैप थो कयां छा जेकॾहिं अफेयर वारो उते वेठो छा अफेयर वारो गवाही ॾिए त मूं वटि पिस्टल हुयो या मूं वटि रिपीटर हुया या आउटर साइड वारो को बि न हुयो ठीकु आहे इहो सॼो जेको प्रोपेगेंडा हलियो थो वञे इहो सॼो कूड़ो आहे सोशल मीडिया ते मां अॼु बि क्लियर आहे पूरी इन्वेस्टिगेशन कई वञे यूनिवर्सिटी मां मुंहिंजे क्लास मां इन्वेस्टिगेशन कई वञे अॼु ताईं मां कंहिं बि छोकिरीअ खे तंग न कयो आहे न यूनिवर्सिटी में तंग कयो आहे मूंसां इंसाफ़ कयो वञे इहो सॼो सो छोकिरी कूड़ो बयानु ॾिनो आहे ऐं इहो छोकिरी जेको आहे ग़लति ॻाल्हाए रही आहे त मूंखे किडनैप कयो अथई जेकॾहिं किडनैप कयो अथई हुन खां बाद में इहो ॻाल्हि थी करे त पिस्टल आया धक लॻल आहिनि सदाम आमिर खे जेकॾहिं सदाम आमिर खे पिस्टल आया धक लॻल हुजनि त इहे निशानी ईअं न हुजनि इहो सिधो सो हुन कूड़ो आहे कंहिं बि छोकिरे खां रत न वियो आहे सिर्फ़ु असां पाण में थफाथफी कई आहे जेतिरो हिन छोकिरीअ इशू बणायो आहे ऐं वधीक मां इंसाफ़ थो घुरां